प्रॉब्लम तुम्हारी वो जमीन है, वो जगह है। अरे जितनी जल्दी हो सकता है वो जमीन कातिया को देकर वहां से बाहर निकल जाओ, बस प्रॉब्लम सॉल्व। नौबत ये आ गई है कि वो हमें हमारी जगह से उखाड़ना चाहता है। कुछ भी हो जाए हम ये जगह नहीं छोड़ेंगे। गपोल ॻाल्हायां तो काटोड़ खां अब्दुल्ला ॻोठ। हा हुकुम कयो, छा हाल आहे? जी हाल हाल जेको ॾिसे तो मीडिया में यार वॾो ज़ुल्म थी वियो असां सां, असांखे मञी नथा। हाणे छा करियूं? कुझु असां मञी इतना था मञी चवनि था की अमी भले छा बि करियो, कुझु बि करियो, रस्तो असीं खणंदा नी, ज़मीन जो खणंदा नी, विड़ो या छा बि करियो। तव्हां खां इजाज़त बि नथा वठनि, बसि ईअं ई रस्तो पिया कढनि। बाबा असां एॾा कोर्ट नोटिस ये सब असां लिखाया आहिनि गार्डन साहब, इन करे इन जे बावजूद न असां खां काल न पुछऊं न ॿियो कुझु बि कोन्हे। अॼु जुमा नमाज़ जे टाइम ते अॼु लोडरूं मशीनूं लाथऊं। कल असांजो 3 हमरा बि हयाऊं, उनखे हिकिड़े खे गोली बि लॻो, 3 हमरा असांजा ज़ख़्मी बि थिया आहिनि। जी इन करे असीं चऊं था त असांजो कुझु हेल्प करियो, महिरबानी हुजे। बाबा बिल्कुलु असां तव्हां सां गॾु आहियूं ऐं गॾु हूंदासीं। हाणे पर छा सूरत हाल हुते पैदा थिए पई, तव्हां हुते मज़ामत बि कयो था? करियो असांजी कुझु हेल्प करियो। जी बाबा बिल्कुलु असां तव्हां सां गॾु आहियूं। ख़ालिद गबोल ॻाल्हायां तो अब्दुल्ला ॻोठ खां। अब्दुल्ला ॻोठ खां ख़ालिद गबोल पिया ॻाल्हायो? जी जी आओ जी आओ। अच्छा, हाणे असांजी कहिड़ी मदद जी ज़रूरत आहे तव्हांखे? अमी रुगो अचो, असां हाज़ुर थियो, असीं विढ़ण लाइ तयार आहियूं, बसि जान ॾींदासीं। जी बिल्कुलु अचो, रुगो हाज़ुर थियो, पोइ असीं ॾिसी हिन सां कीअं था कयूं। असांजो रुगो मालिकाणी करो, बसि जेको थींदो असीं करे सघंदासीं। हींअर सभु आया त हुआ तव्हां वटि कोम्पर सॻवान ॿिया टिया? बिल्कुलु बिल्कुलु आया आहिनि, बिल्कुलु आया आहिनि, लेकिन मूं चयसि साहिब सां राब्तो करियां पोइ बि। न न, मां तव्हां सां बिल्कुलु गॾु आहियां ऐं जॾहिं हुकुम कयो त मां हाज़िर थी वेंदुसि। बल्कि मां त इहो थो चवां त जेकॾहिं असांखे ज़रूरत पई त असां हुते कैंप क़ाइमु करे वेही था रहूं तव्हां सां गॾिजी। बिल्कुलु बिल्कुलु मां त इहो थो चवां जीअं तव्हांजो हुकुम हुजे, जे चओ त मां त पंहिंजनि दोस्तनि साथियुनि खे चवां थो त अची वेही था रहूं कैंप पाणी करे। असां इहो महिरबानी करे असां अचो, फिर खे को नमूनो करियो, असां त ज़िंदगी हराम करे छॾियो असांजो साहब।